नीलम मुझ रात एक भयानक ख्वाब ॾिठो आहे। छा ॾिठो अथव ख्वाब में? नीलम ख्वाब में इहो ॾिठो अथमि त मां हिकु ख़तरनाक जॻह ते पहुची वियो आहियां जिते मुंहिंजे लाइ ज़िंदगी मौत जो मसइलो बणिजी वियो आहे। इएं न चओ शहज़ाद, तुंहिंजे दम सां त नीलम जी काइनात आबाद थियल आहे। नीलम कॾहिं कॾहिं ख्वाब बि हक़ीक़त बणिजी वेंदा आहिनि। नीलम मतां वरी अहिड़ी सुहानी घड़ी न मिले जो मां तोसां प्रीत जो पेच निभाए सघां। नीलम अॼु तूं मूंखे एतिरो प्यार ॾे जो मुंहिंजे मरण खां पोइ बि मुंहिंजे बदन में तुंहिंजी सुरहाण रहे। नीलम शहज़ाद मुंहिंजा साईं, त मूं पंहिंजे महबूब खे आख़िरी अलविदा न कयो। अल्लाह तोखे सलामत रखंदो। नीलम चङो, हाणे मूंखे इजाज़त दे। ठीकु आहे। कंहिंखे भई मोहबत जो यादगार बणाई? केर बि हुजे, पर तूं ई त छो आयो आहीं? तुंहिंजे यार जी तलाश में। कहिड़ो यार? इंस्पेक्टर शहजाद। चओ भला अथई न यार? सिकंदर, ही तवास जो कोठो आहे। हिते ईंदड़ सभु तमाशा ई आहिनि। नीलम तूं दुनिया जे अखियुनि में धूड़ विझी सघी थी, सिकंदर सां धोखो नथी कर सघी। इंस्पेक्टर शहजाद तुंहिंजो यार आहे, तो ॾींदो आहे। हा हू मुंहिंजी मोहबत आहे, पर मां तोखे उन बारे में हरगिज़ न ॿुधाईंदसि। तोखे अॼु ॿुधाइणो पवंदो, छो जो इंस्पेक्टर जे एवज़ मूंखे मंज़िल मिलंदी। मंज़िल तूं भले मूंखे टुकड़ा टुकड़ा करे छॾ, पर मां उन बारे में तोखे कुझु न ॿुधाईंदसि। दबाए अॼु तोखे ॿुधाइणो पवंदो। इंस्पेक्टर शहजाद तुंहिंजो यार आहे, हू सिर्फ़ तरी ते रखी तोखे हासिल करण जे लाइ ज़रूर ईंदो। हा हू मुंहिंजो यार आहे। त पोइ हल न। वॾो ज़ुल्म थी वियो आहे, मां मरां। वरी कहिड़ो ज़ुल्म थियो आहे? साईं असुल न पुछ त कंहिंसां थियो आहे, तोसां थियो आहे, मूंसां थियो आहे, हिननि सभिनी सां थियो आहे। कंहिंसां ज़ुल्म थियो आहे? कहिड़ो तूफ़ान आयो आहे? साईं तव्हां तूफ़ान जी ॻाल्हि था कयो, हिते त मुल्क ई मैदान थी वियो आहे। तूं चवण छा थो चाहीं? साईं पोइ पाण वारो हुयो न, वॾेरो हली पियो, बस ॾाढो चङो, इस्पताल में मरी वियो। इहो तूं चवीं छा थो? सरकार उहा जेका हुई न फूलन देवी, भैंस ॾाढी ॾिंगी आहे, पंहिंजो पाण मल्हाइण वई। छा मतलब? साईं मतलब इहो त पाण वारो वॾेरो इस्पताल में वेचारो गुज़ारे वियो, दवाउनि जा पैसा कोन, मां काॾो इलाज कराया। सर ज़ुल्म थी वियो। वरी कहिड़ो ज़ुल्म थियो? सिकंदर नीलम बाई खे खणी वियो। हा कोठे तां अॻुवा करे। हे त वरी धंधो न ॿुधो। मां वञा थो दाड़ेलनि जे पुठियां, तव्हां भई पुलिस स्टेशन खे इतला करियो। बिजली ऑफ हुई न, मां अधु बिजली मां छा कयां, ॾिसी कोन पियो। ठीकु आहे जल्दी कर, मां वञा थो। नीलम ॾाढो प्यार थी इंस्पेक्टर सां। हा उहा मुंहिंजी मोहबत आहे। अॼु तुंहिंजी मोहबत में सिर्फ़ मौत आहे। छा बिगाड़ियो आहे तुंहिंजो शहज़ाद? शहज़ाद असांजो ख़ानदानी दुश्मन आहे ऐं हुनखे मिटाइण जो कसम बाबा सुल्तान खणी छॾियो आहे। तोखे छा मिलंदो ज़ालिम? मूंखे मुंहिंजी मोहबत मिलंदी। एॾो वॾो धाड़ेल थी औरत सां ज़िद कयो अथई? औरत औरत मुंहिंजी कमज़ोरी आहे न। चओ भला तूं बि त औरत आहीं न?
मुझे हिक कदम भी न वधाजे न तो मुझे लाश था गुजरणो पवंदो हेठ जमीन मथे आसमान तुझी मदद लाइ केर न थो सके छो जो सिकंदर जे हुक्म खां सवाइ पकी पर नंदो आहे सिकंदर शराफत सिकंदर बाबा तू सदाई मुझे मोहब्बत जे विच में ईंदो आहीं दिलावर मुझे रस्ते में हटी वञ जाए बाबा अॼु मुझे रस्ते में हटी वञ जाए गिरफ्तार कयो उनखे मूंखे बाबा सिकंदर तू मुझे घेरे में आई ऐं याद रख जेकॾहिं थोड़ी भी चालाकी कई तो मौत तुझो मुक़द्दर बणिजी वेंदो बाबा न चओ मूंखे बाबा तू मुंहिंजो थो रही तू तो उन बेगैरत टिपटीअ जो पुटु आहीं जंहिंजे खून में अञा ताईं हो मुंहिंजो कर्ज़ शामिल आहे गिरफ्तार कयो हुनखे कमीना जे नस जो फरेब ॾेई दुश्मन जो मज़बूर मार ॾेई कुत्ता तुंहिंजो मौत मुंहिंजे हथ में आहे खबर तोसां कहिड़ो असर कयां तू बि त हिन सिकंदर जी यार आई ॿुधाए तोसां कहिड़ो असर कयां तोखे तो पापी खां तुझी न घुरे तू पापी आहीं इन मुआशरे ते दाग आहीं आस्ता ॻाल्हाए चोरी ज़बान न छिके वठाए सुल्तान हिन देश जे मारवी ऐं बागुल लाइ कंदा लफ़्ज़ इस्तेमाल न कर अॼु मां तो गद्दार ऐं ज़ालिम ख़िलाफ़ ऐलाने जंग थो कयां हलो गोली जेतिरियूं गोलियूं हलाइण थी मूं ते गोलियूं हलाए अॼु जेकॾहिं सिकंदर जो सिर तुंहिंजे कदमनि में झुकी वियो त मां तुंहिंजे खुरनि खे सलाम कंदुसि हलो गोली बर्बाद कंदे अड़े अड़े सोवरी कीअं सुल्तान के बर्बाद करण एतिरो सोलो कोन्हे सिकंदर मां अॼु तुंहिंजे हिननि यारनि जो रक़्स ॾिसंदुसि नीलम अॼु एतिरो नच जो तुंहिंजे किंगरुनि जो आवाज़ रत वांगुरु ज़मीन ते वहण कुत्ता गोली हलाई चालाक तो करी